सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में बैचलर्स प्रोग्राम लाइ साल 2020 में दाख़िला लाइ 22,000 उम्मीदवारनि एंट्री टेस्ट में हिस्सो वरितो। डॉक्टर फतह मोहम्मद बुरफत ॿुधायो त सिंध यूनिवर्सिटी में एंट्री जो इवेंट दुनिया जी तारीख़ में सभ खां वॾो इवेंट आहे, जंहिंमें 4,901 न्याणियुनि समेत 21,347 खां वधीक उम्मीदवारनि हिस्सो वरितो। हुन चयो त हू 10,000 उम्मीदवारनि खे दाख़िला ॾींदा। संदसि ख़्वाहिश आहे त समूरनि शागिर्दनि खे ॿियनि यूनिवर्सिटियुनि में दाख़िला मिले। यूनिवर्सिटी लाइ सिंध जी तारीख़ में हिकिड़ो ॿियो बाब जो इज़ाफ़ो पिया करियूं कि तक़रीबन 22,000 शागिर्द सुबुह खां अचणु थिया आहिनि ऐं तव्हां ॾिसो आख़िरी शागिर्द हाणे अचनि पिया, इहे वेही वेंदा, जीअं पंहिंजे सीटनि ते विहंदा हिननि जो कंदासीं। असां वटि तक़रीबन 25,000 खां वधीक एप्लीकेशन आयूं। 22,000 ॿार पंहिंजूं स्लिपूं जेके असांजो सॼो ऑनलाइन सिस्टम आहे, उन ऑनलाइन सिस्टम में हिन वक़्तु जेको मुंहिंजो रिकॉर्ड आहे तक़रीबन 22,000 ॿार पंहिंजूं स्लिपूं कढी हिते पुॼी चुका आहिनि। उन्हनि में 16,000 जेके बॉइज़ आहिनि ऐं 6,000 असांजूं नियाणियूं आहिनि। त तक़रीबन इहे टेस्ट में विहंदा। इन 22,000 में सम्झो त असां ज़्यादा में ज़्यादा 10,000 ॿार जेके उन्हनि खे दाख़िला ॾेई सघंदा। हुन चयो त यूनिवर्सिटी जी वधीक बहितरी लाइ समाज जे सभिनी माण्हुनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। टेस्ट में हिस्सो वठंदड़ शागिर्दनि तरफ़ां पेपर देर सां ॾियण ऐं पूरो वक़्तु न मिलण ते दांत पिणु कई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk